जे अखर जो ठारो आहे मुफ्ती आज़म साईं मुझो वॾो आला जे जो किरदार आहे अल्लाह मुफ्ती उबैदुल्ला सुन्नन जे अखर जो ठारो आहे मुफस्सिर कुरान जे घर में ही जो पैदा हेड़ो जान आहे मुफस्सिर कुरान जे घर में ही जो पैदा हेड़ो जान आहे सॼी सिंध बलोचिस्तान अंदर जंहिंजो नालो थो निरवारो आहे अल्लामा मुफ्ती उबैदुल्ला असां सुनन जे अखर जो ठारो आहे मुफ्ती नामूस रिसालत जे ख़ातिर ईंदो आ मैदान में शेर वांगर नामूस रिसालत जे ख़ातिर ईंदो आ मैदान में शेर वांगर गुस्ताख़ नबी बदमज़हब मथा हिन जान कयो वॾो वार आहे अल्लामा मुफ्ती उबैदुल्ला सचो असां सुनन जी अखियुनि जो ठार आहे मुफ्ती आज़म साईं मुझो वॾो आला जे जो किरदार आहे अल्लामा मुफ्ती उबैदुल्ला सुनन जे अखर जो ठार आहे सॼी सिरात में इश्क़ नबी असंदो हिन ख़ुदा जे वलीअ आहे दर्स ॾिनो सॼी सिरात में इश्क़ नबी असंदो हिन ख़ुदा जे वलीअ आहे दर्स ॾिनो फैज़याब थियो तंहिंजे फैज़ मझा उबैदी मन ठारो आहे अल्लामा मुफ्ती उबैदुल्ला सुनन जे अखर जो